Welcome to Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. सिंध ऐं बलूचिस्तान जे सामूंडी बेटनि ते तरक़ियाती सरगर्मियुनि सां ज़बरदस्त सीड़पकारी थींदी, मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बेटनि ते शहर अॾण बाबति इजलास में ख़िताब। इजलास में आइलैंड अथॉरिटी जो चेयरमैन इमरान अमीन, गवर्नर सिंध ऐं ॿिया शरीक। आइलैंड अथॉरिटी जे चेयरमैन इमरान अमीन वज़ीर आज़म खे ॿुधायो त बेटनि ते तरक़ियाती रिथाउनि दौरान माहौलियात बाबति आलमी माहिरनि सां गॾिजी कमु कयो वेंदो। रिथाउनि मां हासिल थींदड़ रक़म मुहाणनि जी भलाई वारनि कमनि ते ख़र्च कई वेंदी। सिंध सरकार कराची में कैप्टन रिटायर्ड सफदर की गिरफ़्तारी लाइ IG सिंध जे मुबैना तज़लील वारे वाक़े की जांच लाइ वज़ारती कमेटी जोड़े छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी कमेटी जो सरबराह मुक़रर। सूबाई वज़ीर नासिर शाह, सरदार शाह, अवैस कादिर शाह ऐं सिंध हुकूमत जो तर्जुमान मुर्तज़ा वहाब शामिल। हुकूमत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त कमेटी 18 ऐं 19 अक्टूबर दौरान कैप्टन रिटायर्ड सफदर ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ पुलिस ते मुबैना तौर दबाव विझण वारे मामले की जांच कंदी। सफदर की गिरफ़्तारी लाइ निजी होटल में कार्रवाई ऐं पुलिस जे सरबराह जी मुबैना तज़लील वारे मामले की जांच भी कई वेंदी। वज़ारती कमेटी वाक़े सां वाॻियल कंहिं बि माण्हू खे घुराए पुछा गाछा करे सघे थी। नोटिफिकेशन मूजिबि जांच रिपोर्ट 30 ॾींहंनि अंदरि तयारु कई वेंदी। कराची में नून लीग अॻवान कैप्टन रिटायर्ड सफदर की गिरफ़्तारी जा CCTV फुटेजिस मंज़र-ए-आम ते अची विया। फुटेजिस में नज़र अची रहियो आहे त कैप्टन रिटायर्ड सफदर की गिरफ़्तारी वारी कार्रवाई 46 मिंटनि ताईं जारी रही। पुलिस जूं 2 मोबाइल्स सुबुह 6:08 ते निजी होटल में दाख़िल थियूं। पुलिस पार्टी 15 फ्लोर ते मरियम नवाज़ वारनि जे कमरे ताईं पहुती। कमरे ॿाहिरियां सादा कपिड़ा ऐं जोगर्स पातल शख़्स फ़ोन ते हिदायतूं वठी रहियो हो। पुलिस जी टीम 6:50 ते कैप्टन रिटायर्ड सफदर खे गिरफ़्तार कयो ऐं पाण सां गॾु वठी वई। कैप्टन रिटायर्ड सफदर खे मज़ार क़ाइद ते नारेबाज़ी करण ख़िलाफ़ दाख़िल केस में गिरफ़्तार कयो वियो हो। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं संदसि घरवारी सरीना ईसा आमदनी ऐं असासनि जा तफ़सील जारी करे छॾिया। 3 सालनि में जस्टिस फ़ाइज़ ईसा जी आमदनी 5,34,97,865 रुपया थी। हुन 3 सालनि में 66,71,722 रुपया टैक्स अदा कयो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जवाब में ॼाणायो आहे त हुन कराची डिफेंस फेज़ 2 में 800 गज़ जा 2 प्लॉट वकील जी हैसियत में ख़रीद कया हुआ। संदसि बैंक अकाउंट में 4,13,30,856 रुपया आहिनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी घरवारी सरीना ईसा लंडन में मिल्कियतुनि ते 3.5 करोड़ रुपया ॾंढ बाबति FBI कमिश्नर जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील भी दाख़िल करे छॾी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो गुजरांवाला ऐं मराला जो दौरो। आर्मी चीफ कोर हेडक्वार्टर्स गुजरांवाला में ऑपरेशनल तैयारियुनि जो जाइज़ो वरितो। ISPR मूजिबि दौरे दौरान आर्मी चीफ के तरबियती ऐं इंतज़ामी हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जवाननि सां मुख़्तसिर मुलाक़ात करे संदसि हौसला अफ़ज़ाई कई। नैब अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ख़िलाफ़ करप्शन जो रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नैब एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास दौरान नवाज़ शरीफ़ जे अॻूणे प्रिंसिपल सेक्रेटरी फवाद हसन फवाद ऐं अॻूणे DG IB आफ्ताब सुल्तान ख़िलाफ़ बि रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी। नैब बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर असलम रईसानी ऐं संदसि भाउ लश्करी रईसानी ख़िलाफ़ बि पंहिंजा नवाज़ी जो रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास में नून लीग MNA राणा सनाउल्ला ऐं PTI MPA अलीम ख़ान ख़िलाफ़ बि जांच जी मंज़ूरी ॾिनी वई। इजलास के ख़िताब दौरान नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल चयो आहे त नैब रियासत जो अहम इदारो आहे। कंहिं पार्टी गिरोह या फ़र्दनि सां को बि वास्तो न आहे। मेगा करप्शन जे केसिस खे मंतकी अंजाम ताईं पहुचाइण नैब जी पहिरीं तरजीह आहे। सेनेट चेयरमैन कराची में कैप्टन रिटायर्ड सफदर ख़िलाफ़ केस दाख़िल करण ऐं संदसि गिरफ़्तारी लाइ IG सिंध जे मुबैना तज़लील करण वारो मामिलो कानून ऐं इंसाफ़ वारी स्टैंडिंग कमेटी हवाले करे छॾियो।
PP सेनेटर अज़हर अब्बानी कराची वाक़े खे संगीन करार ॾींदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सूबे जे मामलनि में मुदाख़लत सां सूबे जी ख़ुदमुख़्तियारी मजरूह थी आहे। हिन मामले में पार्लियामेंट खे मुदाख़लत करणु घुरिजे। पुलिस रियासत ख़िलाफ़ एहतजाज करे रही आहे। इहा सूरतहाल इंतिहाई ख़तरनाक आहे। पार्लियामेंट किरदारु अदा न कयो त ॻाल्हि अॻिते वधी सघे थी। वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम चयो त हाणे ही मामिलो वफ़ाक़ ऐं इदारनि जो आहे। पार्लियामेंट खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। सेनेट चेयरमैन पाण स्टैंडिंग कमेटी जी सदारत करे जेकॾहिं कंहिं ते दबाव विधो वियो त उहो ग़लति हो। हक़ीक़तूं साम्हूं अचणु घुरिजनि। हुकूमत PDM जी तहरीक खां ॾिनल नाहे। वज़ीर आज़म कंहिं बि चोर खे इनारो न ॾींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि PTI अॻवाननि जे इजलास में ओपोज़िशन खे टफ टाइम ॾियण लाइ हिकमत अमली जोड़ण ते इत्तिफ़ाक़। इजलास में गवर्नर सिंध इमरान इस्माइल वज़ीर आज़म सूदो ॿियनि अॻवाननि खे कराची वाक़े ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म इमरान ख़ान PTI सिंध जे MPs खे बि तलब करे वरितो। लाड़काणो ऐं ख़ैरपुर ज़िलनि जे कचे में पुलिस सां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 6 धाड़ेलनि मां 5 जा लाश वारसनि हवाले कया विया। पुलिस मुक़ाबले में बदनाम धाड़ेल इक़बाल नारे जो, पठान नारे जो, रबनवास नारे जो, ग़ुलाम अब्बास नारे जो, मौला बख्श कलहोड़ो ऐं मलहण शेख खे मारण जी दावा कई वई। मारिजी वियल धाड़ेलनि वटां रॉकेट लॉन्चर्स ऐं एंटी एयरक्राफ्ट गन सूदो वॾे तइदाद में हथियार हथ। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेल इक़बाल ऐं पठान नारे जो ते 10 लख रुपया इनाम रखियल हो। कलदम तहरीक तालिबान पाकिस्तान कोयटा ऐं पेशावर में दहशतगर्द हमलनि जी मनसूबाबंदी करे रही आहे। दहशतगर्दी टोड़ इदारे नेक्टा अलर्ट जारी कंदे चयो आहे त तहरीक तालिबान पाकिस्तान जो मक़सदु मज़हबी ऐं सियासी पार्टियुनि मथां बम धमाका ऐं आपघाती हमला करणु आहे। अथॉरिटी पारां चयो वियो आहे त सिक्योरिटी रिपोर्ट्स की रोशनी में काल्ह दहशतगर्दी जो अहिड़ो हिकु मनसूबो बलूचिस्तान में नाकाम बणाईंदे वॾे अंग में हथियार बि हथ कया विया। अथॉरिटी पारां कोयटा ऐं पेशावर में कंहिं अणवणंदड़ वाक़े खां बचण लाइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त करण जी सिफ़ारिश। सिंध में जेको कुझु थियो अहिड़नि टिकसाटनि सां मुल्क में ॾफेड़ पैदा थींदो। PDM वटि इस्तीफ़ाउनि जो ऑप्शन बि मौजूदु आहे। हाणे हू असां खां एनआरओ घुरी रहिया आहिनि पर असां एनआरओ न पिया ॾियूं। PDM जे सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त सिंध हुकूमत कराची वाक़े बाबति जांच जी आजियां कई आहे। जिन खे वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾिनो पियो वञे जांच बि उन्हनि खां कराई वञे थी। असांजी नज़र जांच रिपोर्ट ते आहे। PTI हुकूमत PDM जे जलसनि खे सिक्योरिटी नथी ॾेई सघे त ॿुधाए असां पंहिंजे रज़ाकारनि खे मैदान ते आणींदासीं। कोयटा वारे जलसे में बि अवाम जो समर उथलंदो। ओपोज़िशन जे इतिहाद अवाम जे हक़नि लाइ तहरीक जी शुरूआत कई आहे। मुराद अली शाह असेंबली जे फ्लोर ते कूड़ ॻाल्हायो। ॿुधाए त कहिड़े वज़ीर खे फ़ोन करे हुकूमत ख़त्म करण जी धमकी ॾिनी। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर जा वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध मुश्ताक महर मथां कराची वाक़े में साज़िश करण जा इल्ज़ाम। शहज़ाद अकबर चयो आहे त सिंध पुलिस जे तर्जुमान कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी वारो ट्वीट जारी कयो। छा उहो ट्वीट बि IG सिंध जे यग़माल हुजण दौरान जारी थियो? सम्झ में नथो अचे त सिंध पुलिस जे सरबराह जी कहिड़ी तस्लील थी आहे जेका 2 हफ़्तनि खां पोइ ठीक थी वेंदी। हिकु प्रोपेगेंडा तहत रांदि खेॾी वई ऐं आर्मी चीफ खां जांच जो मुतालबो कयो वियो। कराची वाक़े जूं 2 धारदार इंक्वायरीज़ थी रहियूं आहिनि। हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त हाणे ड्रामो कयो वञे थो त वज़ीर आज़म तरफ़ां वॾे वज़ीर सां राब्तो न करण ते बिलावल भुट्टो आर्मी चीफ खां जांच जो मुतालबो कयो। ओपोज़िशन वारा कूड़ मथां कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। खिलाड़ी नायहान जो यूटर्न वठां नालाइक हुकूमत जे घर वञण जा ॾींहं वेझो अची विया आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े घांची में वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब। बिलावल चयो त PDM जे प्लेटफॉर्म तां हुकूमत ख़िलाफ़ जिदोजहद करे रहिया आहियूं। ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी हूंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी सक्सा वारे इलाइक़े में पहुतो त संदसि शानदार आजियां कई वई। मनी लॉन्ड्रिंग के खात्मे वारे आलमी इदारे FATF जो पेरिस में इजलास जारी। पाकिस्तान में मनी लॉन्ड्रिंग की रोकथाम लाइ थियल अॻभराई जो जाइज़ो। पाकिस्तान सऊदी अरब पारां मुखालफ़त में वोट ॾियण वारनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। FATF जे 3 ॾींहनि वारे इजलास में पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में बरक़रार रखण या ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो वेंदो।
पनो आकिल में हिक कुटुंब के 11 भातियुनि के कत्ल वारे मामले में अहमद भराई केमिकल लेबोरेटरी की रिपोर्ट में मक़तूलन के नशे वारी शइ खाराइण की तस्दीक। रिपोर्ट में चयो वियो आहे त मक़तूल घर भातियुनि के रत के नमूननि में नशे जा अजसा मौजूद हुआ। जवाबदार बबला इंदड़ ऐं ॿियनि ख़ानदान के 11 भातियुनि के कोई कत्ल कयो हो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ भी करे चुको। घोटकी में नींगर सांबत वैली वारे वाक़े जो आबिद भुट्टो ऐं ज़हूर चाचड़ के सरपंच हेठ जरगो। नींगर सांबत वैली जो रोज़ साबित थियण ते जवाबदार मुमताज़ भुट्टो ते 11.5 लाख रुपया दंड मुक़रर। जरगे दौरान मुतासिर जवाबदार के 1.5 लाख रुपया मुआफ़ करे छॾिया। जवाबदार तरफा मुतासिर नींगर के वारसनि के 10 लाख रुपया दंड 3 किस्तनि में अदा करण के फतवा जारी। जरगे में चयो वियो त जवाबदार 1 लाख रुपया हद जे थाने की पुलिस के अदा कंदो। पुलिस जरगे खां बेखबर। नौशेरो फिरोज सेंट्रल जेल में कत्ल केस जो जवाबदार पुरस्कार नमूने फौत। वारसन जेल इंतजामिया ते कत्ल जो इल्ज़ाम हणी छॾियो। नौजवान मोहम्मद अली चांडियो के वारसन इल्ज़ाम हयो आहे त जेल इंतजामिया नौजवान की बीमारी बाबत आगाह न कयो। शक आहे त खेस तशद्दुद करे मारियो वियो आहे। जेल इंतजामिया नौजवान के वारसन के इल्ज़ाम के रद्द कंदे चयो आहे त मोहम्मद अली चांडियो की तबीयत ख़राब हुई। खेस सखर अस्पताल मुंतकिल कयो पियो वियो त हुन दम ॾिनो। फौती नौजवान पीरसन इकबाल आराई के कत्ल केस में गिरफ़्तार हो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।